ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। क्लास 13। अॼु इन क्लास में काई सिट कोन अथव। अॼु मां तव्हांखे इन में 3 ॻाल्हियूं ॿुधायां थो। हिकु, पहिरीं मां तव्हांखे 1 खां 10 ताईं नंबर ॿुधाईंदुसि। ॿी ॻाल्हि इहा कि इहो असांजो 13हों क्लास आहे ऐं 20 क्लास ताईं मूंखे लॻे थो तव्हां एतिरी सिंधी सिखी वेंदा कि तव्हांखे घर में सिंधी सम्झ में ईंदी। ऐं अगरि इहे सिटूं तव्हां वरी वरी पढ़ंदा ऐं चवंदा त तव्हां ॿी टी महीने में सॼी लॻभॻि काफ़ी सिंधी सिखी वेंदा। टी, मां तव्हांखे हिकिड़ी नंढी सिंधी कहाणी ॿुधाईंदुसि जेका तव्हां मूंखे एज़ अ होमवर्क करे इंग्लिश में ॿुधाईंदा। ऐं जॾहिं इहो क्लास असांजा पूरा थियनि 20, तॾहिं इहा तव्हां कहाणी सिंधीअ में चवण जी कोशिशि कंदा। ठीकु आहे? त पहिरियों सिंधी नंबर्स मां इशारनि में चवंदुसि। तव्हांखे जॾहिं होमवर्क करिणो आहे तॾहिं इंग्लिश में नंबर ऐं सिंधीअ में ॿई चइजो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी नंढी सिंधीअ जी कहाणी थो ॿुधायां। थोरो सिटुनि खे छॾे करे ॻाल्हि कजे त वधीक मज़ो ईंदो। हिकु दफ़ो मुकेश नंढो हो, 5-6 साले जो, रोईंदो रोईंदो स्कूल मां वापसि आयो। चई, पप्पा हाणे मां सुभाणे खां स्कूल न वेंदुमि। पप्पा चयो, भई छो न वेंदे, छा थियो, ॿुधाए त सही। चई, न मूंखे जाम चिड़ाइनि था। चई, छा था चिड़ाइनि, मूंखे ॿुधाए त सही। चई, चवनि था तव्हां सभु सिंधी आहियो, तव्हांजी सभु सरनेम ईअं भावनाणी, छुगाणी, वज़ीराणी, आडवाणी। वरी चवनि था इधर आओ नी, इधर बैठो नी। त मूंखे जाम था चिड़ाइनि। मां सुभाणे खां स्कूल न वेंदोमांव। हुनजे पीउ चयो, पुट मुकेश कमाल थो करी, सिंधी थी करे पुठ ॾेखारे मोटी आयो आहीं। सिंधी माण्हू त साम्हूं जी जवाबु ॾींदा आहिनि। हाणे सुभाणे तूं स्कूल थी वञजांइ ऐं उनखे चइजांइ, असां आहियूं सचा हिंदुस्तानी, असां आहियूं सचा हिंदुस्तानी। इन करे असांजे सरनेम में आहे आनी। लेट इट बी अवतारामानी, भावनानी, छुगानी, वज़ीरानी, बट वी आर हिंदुस्तानी। ओके। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।